में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इसरार चांडियो। जीअं त नाज़रीन सुल्तान कोट भरसां यूसी जानवा जे कचे वारे इलाइक़े में तालका शिकारपुर जी थईमवा भरसां ही बॉयज़ प्राइमरी स्कूल आहे जेको थईमवा जे नाले सां आहे। असीं इन स्कूल में मौजूदु आहियूं ऐं हिते जेको तालीम जी एमरजेंसी आहे उन तालीम जे एमरजेंसी में ई हिते फर्नीचर जी खोट आहे, उस्तादनि जी खोट आहे। हिते 150 शागिर्दनि खे जेको आहे हिकु उस्ताद पढ़ाए रहियो आहे। हिते असीं पंहिंजो उस्ताद सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं शागिर्दनि सां त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। असांखे बिजली भी खपे, फर्नीचर भी ऐं उस्ताद भी खपे ज़रूरी। 4 क्लास में हिकिड़ो उस्ताद नथो पुॼी सघे, पते वारो बि असांखे हुजे। न साहिब फर्नीचर आहे हेठि, सियारे जो बि हेठि था वेहूं, ऊन्हारे जो बि हेठि था वेहूं। वंटण बूटा धणियो पाया, किस्मे किस्मे पन बनाया, गुल फुल मेवा के गुलजार जोड़िया साईं सब जिनसार। बार आस वतन जी आयांदा, हाणे कयूं था पढ़ण जी तैयारी, देश जी दीना माचारी, रोज़ पढ़ूं था 16 गीत सिखूं था मिठड़ा मिठड़ा। हेठि वञनि था त ॿार रिश्ता करण सां हेठि वेठा था, मथे वेठा पंहिंजो पखा बिना आहिनि। उस्ताद हिकिड़ो आहे, उस्ताद साईं टपंदा ॿार उस्ताद खे, वरी उस्ताद बेदार थी वञे हिननि जी क्लास में विया त तव्हांजी क्लास में विया। असां वटि हिन वक़्तु फर्नीचर जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे, छो जो ॿार सर्द गर्मी ऐं सियारे जी मौसम में पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि ऐं उस्तादनि जी अणाट आहे, छो जो आउं अकेलो उस्ताद इहे ॿार 5 ई क्लास छोकिरा ऐं छोकिरनि खे मां अकेले सिर पढ़ाए रहियो आहियां। ऐं असांखे फौरन गवर्नमेंट खे मुतालबो कजे थो त असांखे जेको आहे फर्नीचर ऐं उस्ताद ॾिना वञनि। हिन प्राइमरी स्कूल में शुरू खां ई सही कोई न चौकीदार आहे न पटे वारो। अच्छा, गेट वेट भॻल नज़र अचनि था? हा, इहे गेट भॼी पिया। असां इन खे जेके टाका लॻल हुया ठेकेदार जी हणी वियो त टाका उन टाइम में टुटी पिया। उन्हनि चयो त असां इहो जेको बाबा खणी ईंदासीं पंहिंजो वेल्डिंग जेको सिस्टम इहो तव्हांखे ठाहे ॾींदासीं, पर हिन टाइम ते उहे ज़ाहिर कोन। अच्छा, ॿार पाणी वाणी काथो पीअनि? पाणी असां सही ही जेको असां वटि पाणी आहे उहो पाणी कुझु सही न आहे, ॿारो पाणी आहे। इन जे करे असां पंहिंजे ॻोठ मां पाणी भराए हिते ॿारनि जे लाइ रखंदा आहियूं। तव्हां उस्ताद ऐं शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उस्ताद जो चवणु हुयो त हिते 150 शागिर्द आहिनि। 150 शागिर्दनि खे मां अकेले सिर पढ़ाए रहियो आहियां ऐं हिते फर्नीचर जी खोट आहे। शागिर्द जेके आहिनि हेठि तालीम कराए रहिया आहिनि। हिननि इहा अपील कई आहे त हिते जेको असांजी फर्नीचर जी खोट आहे उहा पूरी कई वञे। कैमरामैन शेरवाज सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तान कोट।